खैरपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्ट फ़हीम ज़ैदीअ मूजिबि सखर इंतिज़ामिया पारां नेशनल प्रेस क्लब सखर खे ॾाइण ख़िलाफ़ प्रेस क्लब खैरपुर में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्रेस क्लब खैरपुर जे सदर ख़ान मोहम्मद ख़ान, अॻूणी सदर ग़ुलाम क़ादिर सूमरो, जनरल सेक्रेटरी सनाउल्ला मेमण, सैयद आसिफ ज़ैदी, प्रेस क्लब जे सदर ख़ान मोहम्मद ख़ान जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सिविल सोसाइटी ऐं सहाफ़ियुनि समेत वॾे अंग में शिरकत कई। हुन चयो त कलम खे ताक़त ज़रिए दॿाइण जी कोशिश कई पई वञे, जेका हमेशह वांगुरु नाकाम थींदी। सखर इंतिज़ामिया जी ॾाढाइनि खे बर्दाश्त न कयो वेंदो ऐं हर हाल में नेशनल प्रेस क्लब सखर सां गॾु बीठा आहियूं। हुननि चयो त सखर इंतिज़ामिया ऐं म्यूनिसिपल इख़्तियारी नोटिस वापसि वठनि, सहाफ़ियुनि जी बकाला आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं। खैरपुर समेत सॼी सिंध जा सहाफ़ी सख़्तु एहतजाज कंदा। इन मौक़े ते शुजात सिद्दीकी, शाहिद सियाल, अली जाफ़री, ख़ादिम मीराणी, आबिद बलोच, साकिब सिद्दीकी, शहबाज सियाल, शुएब चन्ना, रज़ा जाफ़री, फ़हीम ज़ैदी ऐं ॿियनि शिरकत कई।